नाज़रीन, खबरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे वाक़े ख़बर न्यूज़ इस्लामाबाद खां त इस्लामाबाद हाई कोर्ट असद कैसर जे केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। अवांखे ॿुधो त चालान पेश थी चुको आहे। मामलो ट्रायल कोर्ट में आहे। केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द कजे थी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि। अवांखे ॿुधो त जस्टिस तारिक महमूद जहांगीरी रिमार्क्स में चयो आहे त चालान पेश थी चुको आहे। मामलो ट्रायल कोर्ट में आहे। केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द कजे थी। वकील दलील ॾींदे चयो त असद कैसर मौक़े ते मौजूद ई न हो। खेसि एफआईआर में नामज़द कयो वियो। इल्ज़ाम कहिड़ो आहे? छा एफआईआर में असद कैसर जो नालो आहे? अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि। अवांखे ॿुधो त अदालत जे पुछण ते वकील एफआईआर जी कापी पढ़ी ॿुधाई आहे। अवांखे अपडेट कयूं त इस्लामाबाद हाई कोर्ट असद कैसर जे केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। चालान पेश थी चुको आहे। मामलो ट्रायल कोर्ट में आहे। केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द कजे थी। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी पारां रिमार्क्स ॾिना विया आहिनि। अवांखे ॿुधो त असद कैसर मौक़े ते ई मौजूद न हो। खेसि एफआईआर में नामज़द कयो वियो। वकील दलील ॾींदा आहिनि। अवांखे ॿुधो त इल्ज़ाम कहिड़ो आहे? छा एफआईआर में असद कैसर जो नालो आहे? अदालत पारां रिमार्क्स में चयो वियो। वकील ॿुधायो त एफआईआर जी कापी पढ़ी ॿुधायां थो। अवांखे अपडेट कयूं त इस्लामाबाद हाई कोर्ट असद कैसर जे केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। अदालत जे पुछण ते वकील एफआईआर जी कापी पढ़ी ॿुधाई आहे। अवांखे अपडेट कयूं त इस्लामाबाद हाई कोर्ट असद कैसर जे केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। अदालत रिमार्क्स में चए तो चालान पेश थी चुको आहे। मामलो ट्रायल कोर्ट में आहे। केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द कजे थी। अवांखे अपडेट कयूं त वकील दलील ॾींदे चयो त असद कैसर मौक़े ते ई मौजूद न हो। खेसि एफआईआर में नामज़द कयो वियो आहे। अदालत रिमार्क्स में चयो त इल्ज़ाम कहिड़ो आहे? छा एफआईआर में असद कैसर जो नालो मौजूद आहे? अदालत जे पुछण ते वकील एफआईआर जी कापी पढ़ी ॿुधाई आहे। अवांखे अपडेट कयूं त इस्लामाबाद हाई कोर्ट असद कैसर जे केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। चालान पेश थी चुको आहे। मामलो ट्रायल कोर्ट में आहे। केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त रद्द कजे थी। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी चयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंवर। जी इब्राहिम, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन जे ॿारहं जेको एहतजाज थियो उन्ही में जिन तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कया हुआ। क़ौमी असेंबली जे अॻूणे स्पीकर असद कैसर जो नालो उन में शामिल हो ऐं एफआईआर दाख़िल थी। उन खां पोइ चालान जमा थियो। अॼु हाईकोर्ट में बरियत जी जेका दरख़्वास्त हुई उन ते जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ॿुधणी कई आहे। उन मौक़े ते असद कैसर जो वकील पेश थियो जंहिं अदालत खे इहा दरख़्वास्त थिए त असद कैसर ते केस नथो थिए छाकाणि जो जंहिं ॾींहुं जो वाक़ियो आहे उन ॾींहुं असद कैसर इस्लामाबाद में मौजूद ई कोन हो ऐं वाक़िए वारे हंध ते मौजूद न हो ऐं पुलिस जेको सो उहो पूरो केस जेको सो दाख़िल कयो आहे इंतकामी कार्रवाई जो बुनियाद आहे। उन ते जस्टिस तारिक महमूद जहांगीरी चवणो हो त एफआईआर दाख़िल थी। उन खां पोइ जेको सो चालान जमा थी चुको आहे। हिन मरहले ते ही जेको सो केस वापसि वठण जी या केस ख़त्म करण जी दरख़्वास्त जेका था उहा उनखे एंटरटेन नथो करे सघिजे। ही दरख़्वास्त जेका था अवांजी ख़ारिज कई थी वञे। उन मौक़े ते वकील जेको सो एफआईआर पढ़ी अदालत इहो सवाल कयो त छा असद कैसर जो उन में नालो आहे या न, जंहिं ते अदालत खे ॿुधायो त असद कैसर जो बिल्कुलु नालो आहे। अहिड़ी दरख़्वास्त एफआईआर पढ़ण खां पोइ अदालत जेको सो असद कैसर जी दरख़्वास्त हुई उहा रद्द करे छॾी आहे ऐं अदालत जो चवण चालान जमा थियण खां पोइ मातहत अदालत में केस हलंदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंवर।